अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद मअदनिल जूदि वल करमि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन व फ़हमन वरज़ुक़ना शफ़ाअत हबीबिक यौमल क़ियामह। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। जखरे जहड़ो जवान ॾिसा को न दे हमें मुहड़ मिड़नी मुरसले सरस सदस शान फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना ई मुयस्सर थिस मकान तहें आगे जो एहसान जहें हादी मेल हेड़ो। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सला शरीफ मोहब्बत सा बुलंद आवाज सा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना
मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम कसीर तादाद में तशरीफ फरमा उलमा व हुफ़ाज़ किराम सादाते गिरामी ऐ महफिल मुबारक में मौजूद इज्जत मान वारा अजीज दोस्त मुसलमान भाईरो प्यारी जमायत सगूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। सालानी अज़ीमुश्शान महफिल मुबारक मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खुशी में हिन जाए ते परिहार बिरादरी जे तरफा फकीर मोहतरम असांजो भाउ अल्लाह दिनो परिहार संदस वालिदे मोहतरम फकीर अली मोहम्मद ऐं ॿिया जेके बि साणिन रुफ़क़ाए कार हिन प्रोग्राम जे इनइक़ाद में बाह बेली रहन था उन्हनि जे कोशिशुनि सां केतराई साल हिन फकीर के अगमे भी हाजिरी हिन जाए ते नसीब थी आहे। हयाती आहे त इहे मेला थींदा रहन था, मुलाकातूं नसीब आहिन। वरी उन्हई तसलसल जे प्रोग्राम में अज अल्हम्दुलिल्लाह अव्हांजी खिदमत में हाजिरी नसीब थी आहे। दुआ कयूं था त हबीब लबीब सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिन मुबारक जिक्र वारी महफिल के रब करीम कबूलियत जो शरफ अता फरमाए। ऐं उहे फकीर जेके हमेशा ये सोहनी दावत मदीने वारे साईं जी कंदा आहिन, शान रब करीम इहा दावत कबूल फरमाए, उन्हनि जो खेन सोहणो अजुर बि अता फरमाए। ऐं जेके बि तव्हां वेझो या परे खां कही आया आहियो, रब करीम सभिनी खे विख विख जो अजुर बि अता फरमाए। ऐं अल्लाह करीम हिन भलारी महफिल जे सदके में असां सभिनी जा ॿई जहान मोचारा फरमाए। आमीन। तो बुलंद आवाज सां चओ। हबीब जा आशिको अव्हां खे मालूम आ मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तशरीफ आवरी अल्लाह करीम जी दुनिया जहान में वडे में वडी नेमत आहे। अल्लाह जी नेमत दे जेतरा भी रब जा शुक्र अदा कजन से घट आहिन। एहड़ियों महफिलों असां सिंगारे करे हबीब जे जिक्र जूं महफिलों सिंगारे आशिकन परवानन के गड करे पंहिंजे ईमान के ताज़गी भी बख्शीदा आहिन। ऐं उम्मीद आहे ये महफिल सा रब भी राजी थींदो तो उन जो महबूब भी खुश थींदो। सुभान अल्लाह। जोर सां जो हबीब जा आशिको मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद हिन मुबारक महीने में आहे। ऐं 12 तारीख हिन महीने मुबारक रबीउल अव्वल शरीफ जी पूरी उम्मत जश्न
जशन ऐं खुशी मल्हाई दिया हबीब करीम जे अचण ते खुशी जो इज़हार करे अल्लाह जा शुक्र गाईंदा आहियूं ऐं यकीन आहे त महबूब जे आमद वारे ॾींहं ते पूरी दुनिया करोड़े सलातन सलामन जा नजराना महबूब जी बारगाह में पेश कंदी आहे। अमाखे मालूम आहे आलिम सगोरा मौजूद आहिनि कुरान करीम जी सूरह मरियम में अल्लाह करीम हजरत यहया अलैहिस्सलाम ऐं हजरत ईसा अलैहिस्सलाम जी जेका गाल्हि कई गौर तलब आहे तवज्जो आहे हजरत यहया अलैहिस्सलाम अल्लाह जो जलीलुल कदर नबी हजरत ज़करिया सोहणे जो फर्जंद यहया अलैहिस्सलाम जेको ज़करिया सोहणे के रब करीम पोढ़ाइप में पुत्र अता कयो उन्हीं यहया अलैहिस्सलाम जे लाइ रब करीम कुरान करीम में फरमायो वसलामुन अलैहि यौम वुलिद जंहिं ॾींहं ते यहया सोहणे जी विलादत थी उन ॾींहं ते उन्हीं यहया नबी ते सलाम हुजे ज़ोर सां सुभान अल्लाह चओ कॾहिं यौम वुलिद जंहिं ॾींहं ते उन जी विलादत थी उन ॾींहं ते उन्हीं ते सलाम हुजे वयौम यमूत जंहिं ॾींहं ते उन जो विसाल थियो उन्हीं ॾींहं ते उन्हीं ते सलाम हुजे वयौम युबअस हय्या ऐं जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े ज़िंदह उथंदो उन्हीं ॾींहं ते उन्हीं ते सलाम हुजे हजरत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ रब कुरान में वो लफ्ज़ जिक्र फरमाया जेके उन पंहिंजे लाइ इरशाद फरमाया वस्सलामु अलैया यौम वुलिदतु फरमाया त जंहिं ॾींहं ते मूं ईसा नबी जी विलादत थी उन ॾींहं ते मूं ते सलाम हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वयौम अमूत जंहिं ॾींहं ते मां रब जे हुज़ूर में वेंदुसि विसाल कंदुसि उन ॾींहं ते सलाम मूं ते हुजे वयौम उबअस हय्या ऐं जंहिं ॾींहुं मां ज़िंदह उथंदुसि उन ॾींहुं मूं ते सलाम हुजे हाणे ॿुधायो विलादत वारे ॾींहं जो ख़ासि ज़िक्र थियो ख्याल अथव अल्लाह जा नबी उन्हनि जी विलादत वारे ॾींहं जो ख़ासि ज़िक्र करे रब करीम उन्हनि जे मथां सलाम जी ॻाल्हि कई आहे त पंहिंजे दिल ते हथ रखी करे ईमान सां शाहिदी ॾिजां त जेको यहया सोहणे ऐं हजरत ईसा सोहणे समेत कमो बेश 1,24,000 नबियन जो इमाम ऐं ताजदार हुजे त पोइ ॿुधाए त उन महबूब जे विलादत वारे ॾींहं ते उन ते केतिरा सलाम हुजनि ज़ोर सां हथ मथे करे चओ सुभान हबीब जा आशिक़ो कुरान करीम जी इहा ॻाल्हि आहे वरी हजरत ईसा इब्ने मरियम जी रब 7 सिपारे में ॻाल्हि कई
ईसा इब्ने मरियम अल्लाह जो जलीलुल कदर नबी या रसूल उन दुआ घुरी अल्लाह जी बारगाह में, अल्लाहुम्मा अंजिल अलैना माइदतम मिनस समा तकूनु लना ईदन लिअव्वलिना व आखिरिना व आयतम मिनका। सुभान अल्लाह। रब फरमायो ईसा अलैहिस्सलाम जा लफ्ज़ रब कुरान में जिक्र कया। अल्लाह जे नबी सगोरे अर्ज कयो अल्लाहुम्मा अनज़िल अलैना माइदतम मिनस समा। या रब करीम असांजे मथा आसमान ता दस्तरख्वान नाज़िल फरमाए। छा नाज़िल कर? दस्तरख्वान जहते तआम हुजे ओ दस्तरख्वान असांजे मथा आसमान ता नाज़िल फरमाए। अंज़िल अलैना माइदतम मिनस समा। अग्यां लफ्ज़ गौर तलब आए हैं। या रब आसमान ता दस्तरख्वान नाज़िल कर जेको दस्तरख्वान लहण वारो ॾींहुं हुजे या वो टाइम हुजे तकून लना ईदन लिअव्वलिना व आखिरिना। वो दस्तरख्वान जो अचण वो असांजे पहिरन जे लाइ बि ईद हुजे त पोयन जे लाइ बि ईद बणजी वञे। लफ्ज़ कुरान में ज़िक्र असांजे लाइ ईद बणजी वञे। ऐं रब खे इहा ॻाल्हि दुआ इहा पसंद आई। रब इहा कुरान में ज़िक्र बि उन्हनि लफ्ज़न सां करे आहे व आयतम मिनका। इन ये दस्तरख्वान जो अचण असांजे लाइ हिकिड़ी तुंहिंजी निशानी बणजी। सच ॿुधाए दस्तरख्वान छा आहे? उन ते खाइण पीअण जी का शइ हुजे। रब वटां जेकॾहिं तआम अचे त ईसा नबी सगोरे जा लफ्ज़ आहिनि त उन जे लहण वारो ॾींहुं असां लाइ ईद बणजी। हबीब जा प्यारा उम्मतियो पूरी कायनात में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां हिन पूरी कायनात में दुनिया जहान जॾहिं खां वठी करे जुड़ियो आहे पूरी मखलूक जेका बि रब जी आहे क़यामत ताईं ऐं इला अबदिल आबाद जॾहिं बि दुनिया खत्म भी थी वने वरी अगियो जहान जेको अचे उन्हनि सभिनी में रब जी ज़ात बरकात जी वॾी मेहरबानी उहा मुस्तफा करीम जी तशरीफ आवरी आहे। चओ सुभान अल्लाह। कोई ॿुधा जेकॾहिं ईसा सोहणे वटि तआम रब वटां अचे उहो ईद जो ॾींहुं सॾिजे त पोइ ॿुधाए सभिनी नबियन जो इमाम ऐं ताजदार अल्लाह जो महबूब जंहिं ॾींहं ते अचे पूरी इंसानियत जे लाइ जेको रहमत ई रहमत आहे हबीब करीम जे अचण जे करे पहिरियन सां बि भलायूं थियूं ऐं क़यामत ताईं अचण वारा जेके बि आहिनि सिर्फ़ इंसान न सिर्फ़ जिन्न मलाइक न सभई नबी सगोरा बि हिय में आहिनि हर मखलूक आहे उन्हनि सभिनी सां जेकॾहिं रब जी का बि मेहरबानी थींदी आहे त रब जी इज़त जो कसम आहे त मुहम्मद मीर जे सदके थींदी आहे। कोई ॿुधाए
हबीब जे अचण जो ॾींहुं ईद कोन सुभान अल्लाह चओ त 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं असां जे लाइ ईद जो ॾींहुं आहे छो त इन ॾींहुं ते उहा ज़ात आई जंहिंजे करे रब जहान जोड़िया जेकरे महबूब न अचणो हुजे हान कुछ भी कोन पैदा थिए अल्लाह करीम जो फरमान लौला के मा खलक़तुल अफलाक जेकरे तोखे पैदा न करणो हुजे हा त ही आसमान पैदा न कया लौला के मा अज़हरतुर रुबूबिय्या जेकरे ऐ हबीब तू न अचणो हुजे हा त मां पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर कोन कया यो सब कुछ महबूब जे सदके जुड़ियो आ हबीब जा आशिक कुरान जा जेके लफ्ज़ सूरह दुहा 10 सिपारे में खुदा कदो त घणन के याद समझो पिया वद्दुहा इन ये जो इब्तिदाई आयतों तिलावत कयूं आहिन उनन जे मुताल्लिक़ चंद मोहब्बत वाली ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुस पर जेतरो हुजूम वॾो आ इहे दुरूद मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां गॾिजी करे पढ़ायो त मां अर्ज़ कयां का बि ज़बान दुरूद जे विर्द खां वादी न हुजे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां गजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो वद्दुहा والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى رب करीम इरशाद फरमायो वद्दुहा कसम आहे कचड़ी मंझंद जो छाजो कसम कचड़ी मंझंद एकड़ी त तेज मंझंद थींदी आ 1 बजे 2 बजे बाकायदा मंझंद आहे पर अन्या मंझंद जे टाइम वने पियो थदड़ी हल्की मंझंद आहे ये समझो त 10 11 बजे जो टाइम समझो पिया अल्लाह ताला जी ज़ात बरकात इन ये टाइम जो कसम खयो आहे वद्दुहा कसम आहे कचड़ी मंझंद जो वल्लैली इज़ा सजा रब करीम फरमायो कसम आहे रात जो जे वक्त में ऊंदा ही छांइजी वञे सुभान अल्लाह चवंदा हलो
हबीब जा आशिक़ो सिजुल हदो आहे कुछ देर का बाद में मुकम्मल ऊंदा ही आहिस्ते आहिस्ते छाए चंदी भी दी आहे इशा जो टाइम अञा बाद में थींदो आहे पर जंहिं वक़्त में हर शइ जे मथां ऊंदा ही जॾहिं अची वेंदी आहे ऊंदा ही पखिड़जंदी वेंदी आहे उन टाइम जो रब करीम कसम खयो आहे वल्लैल इज़ा सजा कसम आहे रात जो जंहिं वक़्त में उहा मुकम्मल छाए जी वञे मा वद्दअक रब्बुक वमा क़ला ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे कसम खणी करे मां ज़िक्र थो कयां त तुंहिंजे रब न को तोखे छॾियो आहे न को तोखां नाराज़ थियो आहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ऐ हबीब करीम तुझे लाए हर ईंदड़ नई घड़ी हर पोई घड़ी अगी घड़ी खां वधीक भलारी आहे अगी घड़ी खां वधीक शान वारी आहे वला सौफ युअतीक रब्बुक फतरदा करीम तुझो रब तोखे जल्दी एतिरो अता कंदो जो तू मुस्तफा राज़ी थी वेंदे दिल ठरिया लफ्ज़न ते हथ मथे करे जो सुभान अल्लाह रब जो कलाम हुई सुभान अल्लाह वरी जंहिंमें मदीने वारे साईं जो ज़िक्र हुजे अहड़ा मोहब्बत वारा लफ्ज़ अल्लाह ताला जी ज़ात बरकात इन्हन आयात मुबारका में कसम खया आहिन वद्दुहा वल्लैल इज़ा सजा कसम आहे कचड़ी मंझंद जो कसम आहे रात जी ऊंदाही जो जंहिं वक़्त में ढकजी वञे ऐ हबीब करीम तुझे रब तोखे छॾियो बि कोन्हे को तुझो रब तोखां नाराज़ बि कोन थियो आहे ऐ हबीब करीम हर नई घड़ी जेका तुंहिंजे लाइ ईंदी अॻी घड़ीअ खां वधीक शान ऐं शरफ़ वारी हूंदी रब करीम तोखे राज़ी कंदो एतिरो त अल्लाह तोखे अताऊं कंदो जो ऐ महबूब तूं ख़ुश थी वेंदे चो सुभान अल्लाह हाणे ॻाल्हि इहा आहे अव्हां में ज़रूर इहे सोचींदा तव्हां हूंदव अल्लाह कसम खया आहिनि कसम बि अहिड़नि वक़्तनि जा खया आहिनि से छो ऐं वरी कसम खणी करे रब जेको ज़िक्र कयो त तुंहिंजे रब न को तोखे छॾियो आहे न को तोखां नाराज़ थियो इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत छो पई थोरो पस मंज़र ऐं तफ़सीर तव्हांखे ॿुधायां पोइ इंशाअल्लाह ॻाल्हि सवली सम्झ में अची वेंदी अॼोके ॾींहं वारे ख़िताब में जेको निंदो शहर जी जामे मस्जिद नूर उन में इहो ख़िताब जॾहिं गारे हिरा जी ॻाल्हि आई जंहिंमें जिब्राइल अमीन पहिरीं वही खणी आयो उन जी जॾहिं ॻाल्हि आई त कंहिं प्यारे चयो त सही इहा ॻाल्हि अॼु नई ॿुधी समझो था हाँ साईं समझो पिया तो वो मुझे इन है सिलसिले के थोरो भला अगते जारी रखजे
हबीब जा आशिक़ो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हें गार में बीता हुआ महबूब करीम वही नाजिल कान थी आहे अग में हबीब करीम उन्हें जाए दे वनी करे कदे 15 ॾींहनि जो कदे 10 ॾींहनि जो पाण कदे खजूर खणी करे ज़मज़म शरीफ जो पानी खणी करे महबूब करीम उन्हें गार में तशरीफ वठी वेंदा हुआ पो उते वनी करे रब सां राज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं कंदा हुआ केतरा ई ॾींहं हेदा असांजी अम्मड़ हज़रत ख़दीजा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हें ख़दीजा साईं खां इजाज़त वठी करे महबूब करीम ताम खणी करे उन्हें गार में तशरीफ वठी वञ पो उन्हें जाए ते अचानक ही रब करीम जे तरफा आयो ऐलान थियो आहे नबूवत जे ऐलान जी गाल थी आहे पहरी वही नाज़िल थी आहे हबीब करीम यो अमानत जो पार खयो आहे मूं अमा के बुधायो अजो के ॾींहं जे खिताब में हा गाल थी हुई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हें पहरी वही जे अचण सां महबूब करीम के सी जदे थियो बुखार वारी कैफियत थी वई आहे महबूब करीम आया अची करे अम्मड़ साईं असांजी के फरमायाऊं ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी मुझे मथा चादर ढकियो कंबल ढकियो उहा कैफियत जदे हुई असांजी अम्मड़ अर्ज़ कयो वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा हबीब करीम अल्लाह जो कसम आहे तुझो रब कदे भी तोखे अकेलो कोन छडींदो समझो बहरहाल उते जेका गाल थी उहा अज तुहां बुधी वरी कुछ ॾींहं गुज़रिया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कहीं का गाल पूछा गई हबीबन फरमायो तो सुभाणे बुधाईंदुसि छा फरमायो सुभाणे बुधाईंदुसि रिवायतूं केतिरियूं ई आहिनि महबूब करीम ये कोन फरमायो त इंशाअल्लाह सुभाणे बुधाईंदुसि फकत एतरो फरमायो सुभाणे बुधाईंदुसि तव्हांखे इहो ई ख्याल हुयो रब वटा हुकुम ईंदो पैगाम ईंदो ऐं उम्मत ताईं उहा ॻाल्हि पहुचाईंदुसि पर जॾहिं इंशाअल्लाह जी ॻाल्हि न आई रब करीम जिब्रील अमीन के रोके छे समझो वही नाज़िल थी पहली वही यह नाज़िल थी इक़रा बी वही नाज़िल थी या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअनज़िर त्री वही नाज़िल थी चौथी वही जे इंतजार में महबूब करीम रहा अल्लाह करीम जिब्रील अमीन के रोके छडियो ने बाबा शारत थोरो बधायो बियन के भले कभी को हल्को करे छडियो शारत हबीब जा आशिक़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे यह गाल गई अल्लाह ताला जी ज़ात बरकात जिब्रील अमीन के रोके छडियो आहे जिब्रील कोन आयो कुछ ॾींहं गुज़रिया आहिनि ॿ टे ॾींहं बि तफ़सीर लिखियो आहे पर ॻाल्हि इहा आहे तक़रीबन 40 ॾींहं गुज़री विया जिब्रील कोन आयो आहे
महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्रील जो इंतजार हुयो अल्लाह वटा पैगाम खणी अचे पर 40 ॾींहं गुज़री वया जिब्रील कोन आयो उन टाइम ते मक्के जे काफ़रन ॻाल्हियूं करण शुरू कयूं आहिनि कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई कंहिं दुश्मन कहिड़ी ॻाल्हि हलाई आहे माण्हू चवण लॻा अॻ में नबियन जे मथां जेकॾहिं मलाइक ईंदो हुयो उहो मुसलसल ईंदो हुयो कॾहिं बि रुकियो कोन को पर नबी करीम जे नाले चवण लॻा जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां या ॻाल्हि हुजे हा जिब्रील रुकजे कोना मुसलसल अचे हा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो जिब्रील अमीन एतिरा ॾींहं न आयो महबूब करीम जे मथां जॾहिं दुश्मन ताना हणण शुरू कया आहिनि अहिड़े टाइम ते अल्लाह ताला जी ज़ात बरकात 40 ॾींहनि खां बाद में जिब्रील अमीन खे मोकिलियो जिब्रील अमीन इहे आयतूं खणी आयो आहे नारा